नाज़रीन, नादरा तरफ़ां बेफाम बाबति अहम फ़ैसिलो कयो वियो आहे। 3 सालनि खां 10 सालनि जे ॿारनि जे बेफाम ते तस्वीर लाज़मी करार ॾिनी वई आहे। 10 सालनि खां 18 सालनि जी उमिरि जे ॿारनि जी फिंगर प्रिंट्स वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बेफाम ते 3 सालनि ताईं जे ॿारनि जी तस्वीर ज़रूरी न हूंदी। पैदाइश जे 1 महीने अंदरि ॿार खे यूनियन काउंसिल में रजिस्ट्रेशन कराइण लाज़मी हूंदी। नादरा इख्तियारनि जो चवणु आहे त अहिड़नि क़दमनि जो मक़सदु कंहिं बि कटम में गैर लाॻापियल शख़्स जी रजिस्ट्रेशन जो रस्तो रोकणु आहे। नाज़रीन, असां तव्हांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॿुधाए रहिया आहियूं त नादरा तरफ़ां बेफाम बाबति अहम फ़ैसिलो कयो वियो आहे। 3 सालनि खां 10 सालनि जे ॿारनि जे बेफाम ते तस्वीर लाज़मी करार ॾिनी वई आहे। 10 सालनि खां 18 सालनि जे उमिरि वारे ॿारनि जे फिंगर प्रिंट्स वठण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। बेफाम ते 3 सालनि ताईं जे ॿारनि जी तस्वीर ज़रूरी न हूंदी। पैदाइश जे 1 महीने अंदरि ॿार खे यूनियन काउंसिल में रजिस्ट्रेशन कराइण लाज़मी हूंदी। नादरा इख्तियारनि जो चवणु आहे त अहिड़नि क़दमनि जो मक़सदु कंहिं बि कदम में गैर लाॻापियल शख़्स जी रजिस्ट्रेशन जो रस्तो रोकणु आहे।